था जिसके लिए मरता था। एक ऐसी लड़की थी मुझे छोड़कर भाग गई है। एक ऐसी लड़की थी। सपना ओ सपना चलेगा बाहर लगे ना मुखे जो चले भैया मुझे ये हालत ॾिसे तो के रेम कोन ते आयो अल्लाह कंदो उबू तो के छॾे ॾारींदो जैसा गॾु वही हली है। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार कोन छॾींदो तो के जिते ॾिसंदोसि न कंस भॼंदोसि ने हा कंस ए तू ईअं न कर ॾिस तोखे त ख़बर आहे तुंहिंजे ई प्यार में सफ़ा माना चरियो दॿो पियो तूं जे ईअं कंदे त पोइ आउं कीअं थींदो ॿियो त हिते मुंहिंजो माना कुझु बि न आहे मुंहिंजो जेको बि कुझु आहे ईअं सभु तूं ई तूं ईअं न कर न कर छाजे करे मूंखे छॾींदे तूं ईअं न कर तूं नथी सम्झी आउं तुंहिंजे करे ई चरियो थी वई आहियां तूं कोन सम्झंदी घोड़ा ॾिस चवां पियो ग़लती न कजां मूंखे छॾींदे कोन सुकून सां रही सघंदी तुंहिंजे करे मैं गरम अप करी जहिड़ो मूं पापा ॿुधाए ज़मीन जुआ में हारायो ज़मीन जुआ में मूं कोन हाराई हुई मूं तोखे खारायो पोइ बि तूं मूंखे छॾे इहे गरम अप वियो तव्हां ईअं ना कर मूंखे न छॾे वञे आउं मरी तुंहिंजे करे मुंहिंजे घर में ॿुधो त कोन कपिड़नि जी दिल्ली मूंखे अची बजाई वेठो हा दर बदर या दुकाननि ते आउं मरी वेंदुसि घोड़ा मरी वेंदो मूंखे अटैक अची वेंदो घोड़ा मरी वेंदुसि मूंखे न छॾे मूंखे अटैक अची वेंदो। अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन ठका न्यूज़ सां गॾोगॾु आऊं आहियां ख़ुदि ठकाई जीअं तव्हांखे अहम ख़बर ॿुधाइण वाला त आशिकनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे ऐं महबूबनि जे लाइ दुख जी ख़बर ऐं उन्हनि महबूबनि खे अपील थी कजे त महिरबानी करे जेके बि महबूब पंहिंजे आशिकनि सां धोखो करे माल खाई भॼी आहिनि ऐं उन्हनि खे अपील थी कजे त पंहिंजे आशिकनि सां पची पवनि उन्हनि खां हथ ॿधी माफ़ी वठनि जे न त उन्हनि खे हुकुम जे तरफ़ां सज़ा ऐं मौत ॾिनी वेंदी सज़ा मौत। जे त नाज़रीन अचो त हे आशिक वेठा आहिनि हिननि खां पुछूं त हिननि खां महबूब बिचरी आहिनि अचो त हिननि खां कुझु पुछूं त छा था चवनि तव्हां अचो लॻे थो ही बि इश्क में तबाह आहे महबूब हिनखे छॾे आहे। अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम ईंदी अॼु न सुभाणे ज़रूर ईंदी। अरे अदा तव्हां त उहो ई आहियो जे प्यार जो परणो कयो बिल्कुलु अदा उहो साॻई। अरे पोइ छा उहो तव्हांखे छॾे वई अरे बाक़ाइदे छॾे वई अदा बाक़ाइदे छॾे वई। अरे इहो त वॾो ज़ुल्म करे वई ऐं तव्हांखे आउं हिकिड़ी अहम ख़बर ॿुधायां त जेके महबूब हींअर पंहिंजे आशिकनि खे छॾे विया आहिनि न उन्हनि जे लाइ हुकूमत जे तरफ़ां ऐलान थी आहे त उन्हनि खे हाणे सज़ा ऐं मौत ॾिनी वेंदी। वारो कनि देर जाजी छॾे वई अदा। अरे मूंखे चई जा इहो तो ख़बर आहे ॿुधा मूंखे जी तूं को अहिड़ो ईअं मूं चयो पोइ अहिड़ो न हूंदो त पोइ कहिड़ो आऊं तोखे छाकुर थो लॻाए या मूंखे जी तो वार वॾा थी विया आहिनि जहिड़ो चरियो मूं चयो बसि छा करियां सोची सम्झी इश्क कंदा वञो अहिड़े बेवफ़ा महबूबनि सां छो था इश्क करियो छॾे वई अदा छा करियां छॾे वई। अॼुकल्ह जा जेके बि महबूब आहिनि सो हीअं माल फुरियो ब्रेक न लॻियो माल फुरियो वो बचारी जॾहिं आशिक सुत खां पोइ भॼंदा मारो जो अल्लो तलो तबाह करे छॾे बाक़ाइदे का शइ पर छॾे वई अच्छा तव्हांखे घणा ॾींहं थिया आहिनि त महबूबा छॾे भैया घणा ॾींहं थिया आहिनि? वाह मूंखे तकरीबन पुछे त आऊं तोखे सच ॿुधायां न कलो
की ॻाल्हि आहे हाँ हा मूंखे चई कल माना कल चलियो यार हा मूंखे सचे जे जी कोठी ठाहे ॾिनई मूंखे चई मुंहिंजा सोना मूं खाबो ॾिठो आहे हाँ त तोखे आउं पंहिंजे हथनि सां सचे गे जी कोठी थी खारायां हदा ठाहे मूंखे खाराई मूंखे बस मुंहिंजी अखि ई कोन थी खुली भाई हा 3 ॾींहं ते आऊं उथियो आहियां चिठ मां त का शइ न हुजे हू न मुआरी महबूबा न ई असां वारा चपड़ चिंगड़ ॿिया पिया का शइ कोन्हे माना सब कुछ खड़ी वही ले वाह वाकई ते अच्छा जीअं त नाज़रीन तव्हां हिन आशिक़ जा ॿोल ॿुधा ईंदी 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 वरी हाणे कोन ईंदी अॼुकल्ह जा जेके इश्क हलनि पिया न सो सभु हिन ते हलनि पिया ही माल तो खुटी वियो महबूब वियो असल ॻाल्हि आहे इहा न त जीअं त नाज़रीन तव्हां हिन जा ॿोल ॿुधा ही वीचारो टूटल आशिक़ आहे हिन इश्क कयो हिनखे महबूब छॾे विया उन महबूब खे अपील थो करियां त महिरबानी करे हिन आशिक़ खां जी माफ़ी वठे ऐं हिन खां बची पवे न त हुकूमत जे तरफ़ां सज़ाए मौत आजा अचो त ही हेॾा कुर हमरा ॿियो वेठो आहे लॻे थो इहो बि आशिक़ आहे हिनखे महबूब छॾे विया अचो त वरी हिन खां पुछूं त हिनखे अचो अचो अस्सलाम वालेकुम जी तू ॻाल्हायो तो जी अदा जो हाल अहिवाल फोन ते पिया ॻाल्हायो कंहिंसां पिया ॻाल्हायो बस यार न पूछ कजे न पुछां हुनजो मतिलब बस यार इश्क में तबाह थी है इश्क में तबाह थी विया तबाह थी है अच्छा माने कीअं तबाह थी विया बस यार इन हुई का छोकिरी जेके मने पहिरीं नज़र में ॾिसंदे प्यार थी वियो पोइ मने उन सां इश्क थियो पर हाणे उहो मने बेवफा थी वई आहे बेवफा थी वई आहे ऐं हींअर तोखे ख़बर आहे हुकूमत जे तरफ़ां ऐलान थियो त जेके महबूब पंहिंजे आशिक़नि खे छॾे विया आहिनि जे उहे पंहिंजे आशिक़नि खां माफ़ी नथा वठनि त उन्हनि खे सुठो हाणे सज़ाए मौत ॾिनी वेंदी ऐं तूं कीअं थो सम्झे तव्हां वटि महबूब वरी अची वेंदो वापसी में बस कोशिशि त इहा त वरी वापसि अची वञे त सही आहे न चवंदो त आऊं मने ईअं रुलां बेवफा महबूब खे केरु छॾी ऐं वापसी में जे तूं चईं अचे त कुझु माल पाणी हथ कर वरी अची वञो छो अॼुकल्ह जो जेको इश्क़ था सोची सम्झी कंदा वञो अॼुकल्ह जूं छोकिरियूं हुजनि कपे छोकिरा हुजनि रुगो हिन ते मरंदा आहिनि पैसो हूंदो त यारी दोस्ती हूंदी पैसो खोटो इश्क महबूब वियो अरे बाबा इश्क त चवंदा कोन त अंधो आहे पर कंहिं सां थी वेंदो आहे न इश्क थोरी ॾिसंदो आहे त परियां छा आहे इश्क हींअर अंधो कोन्हे इश्क हींअर पैसे तेसी पोइ ईंदो आहे उहो त अहिड़ा इश्क हूंदा आहिनि असां जहिड़ा दीवाननि खे कहिड़ी ख़बर इश्क छा आहे भले इश्क कंहिं माना उहे सम्झंदा आहिनि अवां जहिड़नि दीवाननि खे त ख़बर कोन्हे महबूब खे त ख़बर माल आयो मिली बिले में करियो माल फुरियो भॼी वञे बसि असांजी त माना ज़िंदगी तबाह थी वई न इश्क में न इश्क में सॼी माना जेका बि ॿार जेके त सभु माना इश्क में मिलाए छॾी हाणे त नफ़ा ईअं ई हो वारो करियो दबे करियो इश्क बेवफा महबूबनि सां दिलि लॻाईंदा त हूअं बि माना पंहिंजा सभु कुझु अलाह तला वञाईंदा जीअं त नाज़रीन तव्हां हिन वेचारे आशिक़ जा ॿोल ॿुधा त हिनखे बि महबूब छॾे विया ऐं हुन महबूब खे आउं अपील थो करियां त महिरबानी करे अचे पंहिंजे आशिक़ खां वरी माना अची माफ़ी वठी ऐं बची पवे जे न त हुकूमत जे तरफ़ां सज़ाए मौत ॾिनी वेंदी ऐं अचो त हेॾा ही हिकिड़ो हमरा पियो आहे लॻे थो त इहो बि इश्क जो टुटल आहे अचो त हिन खां पुछूं ऐं मूंखे त लॻे थो इनखे बि महबूब छॾे विया अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा ते हाल अहिवाल इहो तव्हां फोन ते पिया ॻाल्हायो कंहिंसां पिया ॻाल्हायो पंहिंजी महबूबा सां पिया ॻाल्हायो या के घर वारनि सां पिया ॻाल्हायो महबूबा सां पिया ॻाल्हायूं अच्छा महबूबा तव्हां त ठहियल छॾे वई हींअर मूं बाबा जी ज़मीन बुकिंग जहिड़ी पोइ मूं बाबा जी जाम यार आयो असां बिल सां आऊं कराए ॾींदो त ॻाल्हाईंदी हुई ॿिए कंहिं सां बि मूंखे ठलो पूरी थी हाणे मूंखे ख़तमु थी वियो पैसो वही ॾिसो न अॼुकल्ह जा इश्क अॼुकल्ह जा महबूब बैलेंस हिन खां घुराईंदी हुई ॻाल्हाईंदी अञा वरी ॿिए सां बि छो अॼुकल्ह जो जान ईअं पियो हले महिरबानी करे थोरो सोची सम्झी इश्क कंदा वञो ऐं तव्हां अॻियां पोयां सोची सम्झी इश्क करियो न अॼुकल्ह जा महबूब सभु बेवफा ज़ालिमनि छा करियो न करे मैं घर मां कढी रहो चऊं तो ज़मीन बि उकड़ी तो घर बि उकड़ी ॾींदे
ने घर मां कढी छॾियो छा करियां ज़मीन घर बची वियो घर बची वियो विकिणण जे इरादे में तॾहिं में कढी छॾियो इहो महबूब भॼी वियो जे अञा हुजे हा त इहो घर बि कोन बचे हा अच्छा भला हाणे तव्हांजो छा ख़्यालु आहे हाणे ख़्याल इहा आहे, अचे मूंसां वापसी पर्ची पए छा करियां बेरोज़गार पिया ना कमकार थो थिए ना ॿियो घर मां बि कढी छॾियो जीअं त नाज़रीन हिन जे महबूब खे बि अपील था करियूं त महिरबानी करे माना अचे इज़त सां हिन खां माफ़ी वठे ऐं हिन तां पर्ची पए जे न त हुकूमत जे तरफ़ां उनखे बि सज़ाए मौत ॾिनी वेंदी मौत जीअं त जिन नाज़रीन तव्हां हिते जे वेठल इन आशिकनि जा ॿोल ॿुधा त अॼुकल्ह जा जेके इश्क थींदा आहिनि ऐं पोइ हीअं कंदा आहिनि महबूब बचे जी ब्लैकमेल कंदा आहिनि ब्लैकमेल करण खां पोयां जॾहिं आशिक सफ़ा ख़ाली थींदो आहे न पोइ भॼन जी तयारी कंदा आहिनि त उन्हनि बेवफ़ान महबूबनि खे अपील था करियूं त महिरबानी करे पंहिंजे आशिकनि खां माफ़ी वठनि जे न त उन्हनि खे सज़ा ऐं मौत ॾिनी वेंदी पोइ अहिड़ा वेचारा आशिक ॾिसो धरती में भाई करे महबूबनि वटि क़ुर बि खणियो वञनि पोइ अॼुकल्ह जा एॾा ज़ालुम महबूब आहिनि जेको उन क़ुर खे बि कोन था मञनि ऐं पोइ हीअं महबूब त हीअं कंदा आहिनि न ठगी जो करे पोइ विझंदा वॾो वटि पोइ आशिक जो केरु झट पट यको कंदा पट पोइ कंदा भॼन जी तयारी त महिरबानी करे पोइ बचे जी छला वठंदा पोइ आंगड़ी में पाईंदा ऐं पोइ कंध में चैनियूं पाईंदा पोइ ॿारनि में घड़ियूं ॿधंदा ऐं ब्लैकमेल कंदा माना अहिड़ो आशिक खे ब्लैकमेल करे फुरे हुनजो हलो तलो सॼो हुनजो खाई कमु लाइ पोइ कंदा भॼन जी तयारी त असां उन्हनि बेवफ़ान ऐं इन्हनि ज़ालिम ऐं बेरहम महबूबनि खे अपील था करियूं त महिरबानी करे पंहिंजे आशिकनि सां माफ़ी वठनि ऐं उन्हनि खां बची पवनि जे न थया न पचा त हुकूमत जे तरफ़ां उन्हनि खे सज़ाए मौत ॾिनी वेंदी सज़ाए मौत जीअं त नाज़रीन कैमरामैन सां गॾोगॾु आऊं आहियां खुदू थकाई खे इजाज़त ॾींदा वरी इंशाअल्लाह के ॿिए मौज़ू ते मिलंदासीं तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।